सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अदीअ खे मां ॻोठ छॾे आहियां, हाणे इहा परेशानी बि न थींदी। वॾी ग़लती कई थी जावेद, वॾी ग़लती कई थी। अरे नाग खे कॾहिं बि अदमुओ न आहे छॾिबो। अरे हिकु त हुनजे मथां गोली हलाए न, जेकर तूं हलाई बि सही त हुनजे मथां बि हथियार जो सॼो बारूद हुनजे सीने में हणिया, फटकी मरे हा। अखियुनि सां ॾिसे हा तूं। यकीन कयो त ओठ खे मारण जो इरादो मुंहिंजो न हुयो, पर मूंखे ख़बर नथी पए त मूंखां ओठ ते फायर कीअं थी वियो। हाणे न ओठ जो कमु पूरो करणो पवंदो, न त इहो ओठ असांखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदो। हिन वक़्तु वारिस बि मोटी आयो हूंदो, पोइ सोच त असां हिन ॿिन्हिनि खे कीअं मुंहुं ॾींदासीं। ॿ हुजनि या चारि, उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। जेकॾहिं असांखे ज़िंदा रहणो आहे न, हिननि खे मरणो पवंदो। जेकॾहिं हुननि खे असां मारण में नाकाम वञूं था न, त पोइ हू असांखे लेटाए विझंदा। पर हिन वक़्तु ओठो अस्पताल में हूंदो। ओठ जे ठीकु थियण खां पहिरियां ई असांखे वारिस खे लेटाइणो पवंदो। कमाल खान जेकर न आज़ाद हुजे हा, त पोइ असांखे परवाह ई न थिए। अरे कमाल खान अहिड़ो कमीनो शख़्स आहे जो असांखे मारे ओठ जे हवाले करे हा। इहो बि सुठो थियो जो कमाल खान रबर जे हथनि में हथी को आहे, न त इहो निभागो असांजो सिर खणे हा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।